ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 4/1981 जा। संकल्प शक्ति जो महत्व। सर्व सिद्धि स्वरूप ठाहिण वारा बाप दादा चवनि था, बाप दादा सर्व ॿारनि की अंतिम स्टेज अर्थात संपन्न संपूर्ण स्टेज हिन शक्तिशाली स्थिति जो अनुभव कराइनि। असांजी अंतिम स्टेज कहिड़ी आहे? संपन्न संपूर्ण। त रोज़ पंहिंजे मस्तक ते बाबा खे यादि करे न, हिकु बार बाबा चई न, रोज़ 4 बजे न जो संकल्प कंदा उहो पूरो थी वेंदो। त रोज़ वैसे तो सॼे ॾींहं में कॾहिं बि करो, लेकिन 4 बजे ख़ासि बाबा चक्कर लॻाइण ईंदा आहिनि। त 4 बजे ख़ासि संकल्प करो कि मां संपन्न संपूर्ण आत्मा आहियां। मां पंहिंजी संपन्न संपूर्ण स्टेज खे प्राप्त करे छॾियो। जी स्थिति में सदा मास्टर सर्वशक्तिवान, मास्टर ज्ञान जो सागर, सर्व गुणन में संपन्न, हर संकल्प में, हर श्वास में, हर सेकंड सदा साक्षी दृष्टा। असांजी संपन्न संपूर्ण स्टेज कहिड़ी हूंदी? जॾहिं असां सदा मास्टर सर्वशक्तिवान हूंदासीं, मास्टर ज्ञान जा सागर, गुणन सां संपन्न, असांजो हर संकल्प, हर श्वास में असां साक्षी दृष्टा हूंदासीं। साक्षी दृष्टा मतिलबु बाप सां गॾु। जेको साक्षी हूंदो उहो सदा बाप सां गॾु हूंदो। त हर संकल्प, हर श्वास में साक्षी दृष्टा, सदा बाप जे साथी रहण वारा, सर्व ब्राह्मण परिवार जी श्रेष्ठ आत्माउनि जे स्नेह सहयोग जे साथीपन जो अनुभव थींदो न। बाप सां गॾु त हूंदासीं जॾहिं असांजी संपन्न संपूर्ण स्टेज हूंदी, ऐं सर्व ब्राह्मण परिवार जी श्रेष्ठ आत्माउनि जे स्नेह सहयोग जे साथीपन जो अनुभव कंदो। त इहे असांजी संपन्न संपूर्ण स्टेज में असां में इहे क्वालिफिकेशन आहिनि। इहे जॾहिं असां में इहे आहे त सम्झो असां संपन्न संपूर्ण थी वियासीं। ईअं अनुभव ऐं अहिड़ी अनुभूति थींदी जीअं साइंस जे साधननि द्वारा दूर जी वस्तु समीप अनुभव कंदा आहिनि न। ये दिव्य बुद्धि द्वारा केतिरी ई दूर रहण वारी आत्माउनि खे समीप अनुभव कंदा न। जीअं बाबा सदा संपन्न आहिनि, त शिव बाबा बाप दादा जॾहिं ईंदा हुया अव्यक्त में या साकार में बि, त अव्यक्त में त असां ॿुधो आहे न कीअं बाबा असांखे ॿुधाईंदा हुया कि जेका हुते वेठा आहिनि न उहो बि ईअं ॾिसनि था। मतिलबु अलाए कहिड़े देश में, अलाए कहिड़े शहर में, अलाए कोई किथे कीअं वेठो आहे, लेकिन बाबा खे उहो ॿार बि नज़र अचे थो। जीअं बाबा जे उहो समीप आहे, त ईअं असांजी स्थिति बि थी वेंदी जॾहिं असां संपन्न संपूर्ण हूंदासीं न। त कोई दूर बि हूंदो न, त बि उनखे समीप में अनुभव कंदासीं। जीअं स्थूल में साथ रहण वारी आत्माउनि खे समीप अनुभव कंदा आहियो न, जीअं तव्हां सां गॾु साकार में जो साथ आहिनि उहे समीप आहिनि, ईअं जॾहिं असांजी संपन्न संपूर्ण स्थिति अची वेंदी त दूर रहण वारी आत्माउनि खे बि असां समीप अनुभव कंदासीं। बाबा चवनि था, जीअं स्थूल में साथ रहण वारी आत्माउनि खे स्पष्ट ॾिसंदा आहियो, ॻाल्हाईंदा आहियो,
सहयोग ॾींदा आहियो, वठंदा आहियो। ईअं ई चाहे कोई अमेरिका में भी आत्मा वेठी हूंदी न, लेकिन दिव्य दृष्टि ट्रांस न, लेकिन रूहानियत भरी दिव्य दृष्टि। हिकु थींदो आहे ट्रांस में हली वञण खां पोइ उहा आत्मा नज़दीक अनुभव थिए, जीअं अव्यक्त वतन में वेंदा आहिनि न संदेशी। हिकु थींदो आहे कि रूहानियत भरी दिव्य दृष्टि। जीअं बाप दादा जॾहिं ईंदा हुया त उन समय उहो ट्रांस में थोरी हूंदा हुया, साकार में ईंदे हुए बि उन्हनि खे उहो नज़र ईंदी हुई उहा आत्मा। त असांजी बि रूहानियत भरी दिव्य दृष्टि, जे दृष्टि द्वारा नेचुरल रूप में आत्मा ऐं आत्माउनि जो बाप बि ॾेखारे मिले, आत्मायूं बि ॾेखारे मिलनि ऐं आत्मा जो बाप बि ॾेखारे मिले। त बाबा असांखे चवनि था कि हीअं जेका संपन्न संपूर्ण आत्मायूं हूंदियूं न, उन्हनि खे ईअं नज़र ईंदो। आत्मा खे ॾिसां ईअं महिनत न थींदी, पुरुषार्थ न थींदो, लेकिन आया ही आत्मा आहिनि ही सभी आत्मायूं, सभु बिंदी 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 बिंदी। शरीर जो भान ईअं खोयल हूंदो जीअं द्वापर सां आत्मा जो भान खोइजी वियो न, ये शरीर जो भान उन्हनि जो गुम थी वेंदो। मतिलबु शरीर में हूंदे हुए बि उहे एॾा देही अभिमानी स्थिति में स्थित हूंदा, जेकी संपन्न संपूर्ण आत्माएं हूंदियूं, उहे हिन शरीर में हूंदे हुए बि सदा देही अभिमानी स्थिति में स्थित हूंदा। त बाबा असांखे चवनि था त इहे नेचुरल उन्हनि जो थी वेंदो। इहा असांजी लास्ट संपन्न संपूर्ण स्टेज आहे। सिवाय आत्मा जे कोई उन्हनि खे ॿियो कुझु ॾेखारे में ई न ॾींदो। आत्मा हले थी, आत्मा करे थी, सदा मस्तक मणि जी तरफ़ तन जी अखियूं व मन जी अखियूं वेंदियूं। सदा मस्तक मणि जे मतिलबु उन्हनि जी ऑटोमेटिकली ख़ुदि बि उहे हिन रीति कमु कंदियूं, ॿियनि खे कंहिंखे बि ॾिसंदियूं त इहे ई ॾिसंदियूं कि आत्मायूं कर्म थी करनि। हुननि जे तन जी अखियूं, तन जी अखियुनि सां या मन जी अखियुनि सां उहे इहे ई ॾिसंदियूं कि आत्मायूं कमु करनि थियूं। बाप ऐं आत्मायूं इहे स्मृति निरंतर नेचुरल हूंदी है न। ॾिसो इहो असां हाणे ई अनुभव करे सघंदा आहियूं। इहे जेको संगम जो समय आहे, हिन समय असां ख़ुदि खे बि ॼाणंदा आहियूं, बाबा खे बि ॼाणंदा आहियूं, पंहिंजे घर खे बि ॼाणंदा आहियूं, बाक़ी सभु आत्मायूं बि कीअं कीअं पार्ट थी विझाइनि उहो बि ॼाणंदा आहियूं। सभिनि जे बारे में त ॼाणंदा आहियूं असां। त इहो समय केॾो सुठो आहे। हिन समय में कोई देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव धन संपत्ति कंहिंमें भी आकर्षण न, सभु हिकदमि वैल्यूलेस आहिनि है न। जे शरीर जी माण्हू एॾी वैल्यू कंदो आहे न, जेका माण्हू मिस इंडिया ठहींदा आहिनि, मिस वर्ल्ड ठहींदा आहिनि, एक्ट्रेस ठहींदा आहिनि, हुननि खे त पंहिंजे शरीर जो केतिरो ओनो रहंदो आहे है न। ये खाऊं, ये न खाऊं, ये करूं, वो न करूं। वरी कोई देह जे संबंधी, देह जे पदार्थ वस्तु वैभव धन संपत्ति, केतिरी तरफ़ माण्हुनि जी बुद्धि वेंदी आहे। त चेक करो असां इन्हनि सभिनि खां न्यारा थिया आहियूं। मतिलबु यूज़ बि करिणो, इहे न देह जो ध्यानु न रखिणो आहे, देह जो बि ध्यानु रखिणो आहे। छो जो इन में रही करे असां बाबा खे यादि करे सघंदा आहियूं, वरसो वठी सघंदा आहियूं। त सभु कुझु सभिनि सां तोड़ बि निभाइणो आहे है न। छो जो असांखे सन्यासी जो टाइटल न खपे। त सभु
कुछ कंदे हुए, सब चीज़ुनि खे यूज़ कंदे हुए, धन संपत्ति भी अगर असां कमाईंदा आहियूं त एतिरो कमायूं भई सॼे मतिलबु हली सघूं, कंहिंखां मांगणो न पए, है न। त सभु कुझु कंदे हुए सभिनि सां न्यारो। हाणे असां सभु कुझु करूं था। हाणे बाबा चए छॾो, स्टॉप। त बसि मां आत्मा निराकार, बाबा निराकार, परम धाम निवासी। हाणे असां हिन कर्म क्षेत्र ते आयासीं। देह खे बि सनानु करायो, खारायो, पीआरियो, देह जे संबंधियुनि सां बि तोड़ निभायो। देह जे संबंधित जेका पदार्थ, वस्तु, वैभव, धन, संपत्ति जो बि आहे उनजो बि ठीक रीति सां कमु कढियो हुन मां बि। पोइ बाबा चए स्टॉप। बसि मथे परम धाम में आत्मा निराकार, मुंहिंजो कुझु आहे ई न। त ईअं बाबा चवनि था कि उन्हनि जी ईअं स्थिति हूंदी। त बाबा चवनि था कि आत्मा जे सवाइ उन्हनि खे कुझु ॾिखाए में न ॾींदो। आत्मा हले थी, खाए थी, पीए थी। बाप ऐं आत्मा इहे निरंतर स्मृति नेचुरल हूंदी। हुन समय बि भाषा छा हूंदी? श्रेष्ठ संकल्पनि जी हूंदी न। जॾहिं असां आत्मा निराकार हूंदासीं ऐं असांखे अगरि ॿियूं बि आत्मायूं, बाबा चई न कि संपन्न संपूर्ण स्टेज में काथे बि उहा आत्मा हूंदी त तव्हां उहा आत्मा उनखे दिव्य बुद्धि द्वारा अनुभव कराए सघंदी। कीअं कराए सघंदी? श्रेष्ठ संकल्पनि द्वारा उन्हनि खे प्राप्ति कराए सघंदी। भाषण करण वारा न, आत्मिक आकर्षण करण वारा हूंदा, है न। उहो भाषण करण वारी न हूंदी उहा आत्मा ई, लेकिन उहा जीअं सम्झो असां अगरि आत्म अभिमानी स्थिति में स्थित वेठा आहियूं ऐं बाबा जी यादि में कर्म करूं था त असांजी रेस काथे बि कीअं आत्मा ताईं बि पहुचंदी त कोई न कोई उनखे कोई प्रॉब्लम या कोई ॻाल्हि हूंदी त उनजो उत्तर बि उनखे मिली वेंदो, किरणनि द्वारा, संकल्पनि द्वारा। त उन समय असां भाषण नथा करूं, लेकिन संकल्प द्वारा, उन आत्मा खे असां रेस पहुचायूं था, है न। त बाबा चवनि था ॻाल्हाइण सां न, लेकिन स्थिति द्वारा, श्रेष्ठ जीवन जे दर्पण द्वारा सहज ई स्वरूप अनुभव कराईंदा। पंहिंजी स्थिति द्वारा, श्रेष्ठ जीवन जे दर्पण द्वारा सहज ई स्वरूप जो अनुभव कराईंदो। मुख जे बजाय नैन ही स्वरूप अनुभव कराइण जा साधन थी वेंदा। मतिलबु मुख सां कुझु न चइणो पवंदो, है न। मुख सां असां कुझु न चईंदासीं अहिड़ी स्थिति में जॾहिं हूंदासीं, लेकिन नैन ही स्वरूप अनुभव कराइण जे साधन थी वेंदा। अगरि असांजे साम्हूं बि कोई आत्मा आहे त असां अगरि संपन्न संपूर्ण स्थिति, देही अभिमानी स्थिति में स्थित आहियूं त असांजे नैननि द्वारा ई माण्हुनि खे अनुभव थी वेंदो। नैननि जी भाषा, संकल्प जी भाषा। संकल्प शक्ति असांजे मुख जे आवाज़ जी गति सां बि तेज गति सां कार्य कंदी आहे। असांजी संकल्प शक्ति न, तव्हां कंहिंखे मुख सां सम्झायो, कंहिंखे संकल्प ॾियो त उहो तेज संकल्प शक्ति असांजे मुख जे आवाज़ जी गति सां बि तेज गति सां कार्य कंदी आहे। हिन करे श्रेष्ठ संकल्प जी शक्ति खे हाणे स्वच्छ ठाहियो। जरा भी व्यर्थ जी अशुद्धता, अस्वच्छता न हुजे।
संकल्प शक्ति। वैसे भी हाणे संकल्प शक्ति द्वारा सेवा थियणी आहे, है ना। हाणे ॾिसो था कई जगह बाढ़ आहे, कई जगह लड़ायूं थी हलनि, कई जगह भूकंप था अचनि, त जाते भी दुखी आत्मायूं हूंदियूं, है ना, जाते भी दुखी आत्मायूं हूंदियूं, उन्हनि जी असां सेवा कीअं करे सघंदासीं। उते त वञी न सघंदा, बाढ़ में वञी सघंदा, लेकिन असां बाबा जी यादि में रही करे हुननि आत्माउनि खे सकाश ॾींदासीं न, त उन्हनि खे जो मन में प्रश्न हूंदो उनजो बि उन्हनि खे उत्तर मिली वेंदो, शक्ति मिली वेंदी। त संकल्प शक्ति असांजे मुख जे आवाज़ जी गति सां बि तेज़ गति आहे। इन करे श्रेष्ठ संकल्प जी शक्ति खे हाणे स्वच्छ ठाहियो, जरा बि अस्वच्छता न हुजे, जेके चइबो आहे लाइन क्लियर, जेके चइबो आहे लाइन क्लियर, है ना। त ईअं असांजो मन बुद्धि एकाग्रचित हुजे बाबा सां, एकाग्रता जी शक्ति सां बाबा सां मन बुद्धि संस्कार कनेक्शन में हुजनि, ऐं पोइ इन पूरी सृष्टि खे बाबा जी रेस पहुचे। जे आत्मा खे जो ज़रूरत हूंदी उहो हुते उनखे पहुची वेंदी। त हिन जे लाइ लाइन क्लियर रखो। बाबा चवनि था संकल्प शक्ति द्वारा ॾाढो कार्य सफल थियण जी सिद्धि जे अनुभव कंदव। जॾहिं बाबा चवनि पिया लाइन क्लियर हुजे, है ना, अगरि असांजी लाइन क्लियर हूंदी न, पंहिंजे संकल्प खे असां स्वच्छ रखंदासीं, व्यर्थ जरा बि मिक्स न हुजे, त संकल्प शक्ति सां असां ॾाढी सेवा करे सघंदा आहियूं। ब्रह्मा बाबा छा कई, ब्रह्मा बाबा जो गायन आहे संकल्प द्वारा नई सृष्टि रची। एक्चुअली ब्रह्मा बाबा के ड्रामा अनुसार ॿाहिरि बि ज़्यादा निकिरणो न हुयो, बाबा मधुबन में ई रहंदा हुया ज़्यादातर। त ब्रह्मा बाबा पंहिंजे संकल्प सां ॾाढी सेवा कई। जे आत्माउनि खे जे स्थूल कार्य जो संबंध संपर्क में अचण वारी आत्माउनि जे संस्कारनि खे मुख द्वारा व अन्य साधननि द्वारा परिवर्तन कंदे हुए भी संपूर्ण सफलता अनुभव न कंदा आहिनि। बाबा चवनि था जीअं आत्माउनि खे जे स्थूल कार्य जो व संबंध संपर्क में अचण वारी आत्माउनि जे संस्कारनि खे मुख द्वारा व अन्य साधननि द्वारा परिवर्तन कंदे हुए भी संपूर्ण सफलता न अनुभव कंदा आहियो न, लेकिन संकल्प शक्ति सां करे सघंदा आहियो। ऐं ॾिसो असां केॾो ज्ञान ॿुधंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं, हर हिकु ॿुधाईंदो हूंदो, हर हिकु कीअं न कीअं सेवा कंदो हूंदो, लेकिन बाबा छा चवंदा आहिनि, मनसा वाचक सेवा करो, मतलब संकल्प भी ओतिरो शुद्ध हुजणो। अगरि तव्हां कंहिंखे मुख द्वारा ज्ञान ॾींदव, अन्य साधननि द्वारा ॾींदव, लेकिन असांजे मन में भी उहो शुद्ध संकल्प हुजणो खपे। त संकल्प शक्ति द्वारा संपूर्ण सफलता मिली वेंदी। ईअं लॻंदो जीअं इहा थियल ई आहे, इहा परिवर्तन थी वियो। चारों ओर जीअं स्थूल आकाश में भिन्न भिन्न सितारा ॾिसंदा आहियो न, ये विश्व जे वायुमंडल में आकाश में चारों ओर सफलता जा सितारा चमकदे हुए ॾिसंदा। अगरि असां संकल्प भी मतलब जॾहिं भी कंहिंखे ज्ञान ॾियो त बाबा जी यादि में ॾियो, जॾहिं भी कीअं भी रीति तव्हां सेवा कंदा आहियो न, त बाबा जी यादि में करो, त तव्हां सफलता जा सितारा थी वेंदा।
कुझु जीअं आकाश में सितारा हूंदा आहिनि न, ईअं धरती ते बि ॾाढा सारा सफलता जा सितारा नज़र ईंदा। वर्तमान समय उम्मीदनि जे सितारा ऐं सफलता जा तारा ॿई ॾेखारे में ॾींदा आहिनि। उम्मीदवार ऐं सफलता ॿ प्रकार जा तारा ॾेखारे में ॾींदा आहिनि। लेकिन अंतिम समय, अंतिम स्थिति, बाप जे अंत में खोए हुए श्रेष्ठ स्थिति में सफलता जा सितारा ही हूंदा। अंतिम समय में सब बाबा में ही खोयल हुआ सफलता जा सितारा हूंदा। ये रूहानी नैन, ये रूहानी मूर्त अहिड़ी दिव्य दर्पण थी वेंदी जे दर्पण में हर आत्मा बिना मेहनत जे आत्मिक स्वरूप ही ॾेखारे में ॾींदी। मतिलबु अंत में असांजी अहिड़ी स्थिति त हीअं न सोचो अंत में थींदी। बाबा चईंदा आहिनि बहुत काल जो अभ्यास खपे। बाबा उन ॾींहुं चई न हाणे बाप समान स्थिति में बि त रहो थोरो समय, त असांजे लाइ अञा ॿियो अंत न ईंदो। ईअं सम्झो असां त संपन्न संपूर्ण थी विया आहियूं, त असांखे त हाणे सदा ई हुन स्थिति में रहणो आहे। कहिड़ी स्थिति में? सफलता जो सितारो, ये रूहानी नैन, रूहानी मूर्त, इहे दर्पण दिव्य दर्पण ठही वेंदा जे दर्पण में हर आत्मा बिना मेहनत जे आत्मिक स्वरूप ही ॾिसंदी। सेकंड में हिन दर्पण द्वारा आत्मिक स्वरूप जो अनुभव करण जे कारण बाप जी तरफ़ आकर्षित थींदी। छो असांजी आत्मा बाबा खे असां यादि कंदासीं, बाबा जी यादि में हूंदासीं, त ऑटोमेटिकली अगरि कोई आत्मा असांजी आत्मिक स्थिति ते आकर्षण भी थी वई त उहो बाबा ते आकर्षण थी वेंदी। निकिरंदो ओहो प्रभु जा गीत ॻाईंदी, देहबान सां सहज अर्पण थी वेंदी। जो अंत में जो साक्षात्कार थींदो न, त असां में बाबा न, बाबा कीअं असां में ईअं न कोई बाबा ईंदा, असांजी बाबा सां लाइन एॾी क्लियर हूंदी कि असां द्वारा बाबा जो साक्षात्कार माण्हुनि खे थींदो। मतिलबु ॾिसो हर आत्मा, जीअं ब्रह्मा बाबा आहिनि, ब्रह्मा बाबा मन बुद्धि संस्कार शिव बाबा सां एक्यूरेट जुड़ियल आहे। ब्रह्मा बाबा खे सदा ई शिव बाबा यादि ईंदा, त ब्रह्मा बाबा जी शिकिल ॾिसंदे हुए बि माण्हू कंहिंखे त सिर्फ़ु शिव बाबा ई यादि ईंदा आहिनि न, ब्रह्मा बाबा यादि ई न ईंदा आहिनि, है न। अॼु ॾिसो ब्रह्म कुमार कुमारियूं बाप दादा जे फ़ोटो जे साम्हूं वियो त असांखे केरु नज़र ईंदो? असां चईंदासीं असां शिव बाबा जे अॻियां वेठा आहियूं, है न। लेकिन जेके अज्ञानी आहिनि उहे त चईंदा न इहे ब्रह्मा, ॿियो ये त ब्रह्मा आहे, त इंसान आहे। लेकिन अंत समय ईअं नज़र ईंदो, अहिड़ी स्थिति थी वेंदी कि उहो शरीर मर्ज थी वेंदो, असांजो शरीर मर्ज थी वेंदो ऐं बाबा जो साक्षात्कार माण्हुनि खे थी वेंदो। तॾहिं सभु माण्हू, इहे जो सर्वव्यापी आहे, इहे छो निकितो आहे कि भॻवानु सर्वव्यापी आहे? ये असांजे कारण ई निकितो आहे। छो जी ॾिसो अंत समय सभी आत्मायूं असां द्वारा बाबा जो साक्षात्कार कंदियूं, त माण्हुनि खे त लॻंदो न एॾे सारनि में भॻवानु आहे, इंसान जे अंदरि भॻवानु आहे, है न। त उहे संस्कार खणी वेंदा न, ऐं कईअनि खे पंहिंजे अंदरि आत्मा बि नज़र ईंदी, त परमात्मा ऐं आत्मा जो रूप हिकु थींदे हुए त सभिनि सोचे छॾियो आत्मा सो परमात्मा आहे, परमात्मा सर्वव्यापी आहे। ओहो पंहिंजो भाग्य, ओहो मुंहिंजो भाग्य, हिन भाग्य जी अनुभूति जे कारण देह और देह जे संबंधनि जी स्मृति जो त्याग करे ॾींदियूं। जेकी स्थिति हाणे असां रोज़ु हर पल अनुभव कंदा आहियूं, उहो उन्हनि खे सिर्फ़ु सेकेंड जे लाइ थींदी ऐं उन्हनि खे खपे बि एतिरो ई, उन्हनि खे खपे बि न, छो जो उहे सहन न करे सघंदियूं।
हाणे ॾिसो नवरात्रा में जो माण्हू चईंदा आहिनि देवी आई हुनजे अंदरि, देवी न उहा शक्ति ईंदी आहे जो असां रोज़ु बाबा खे यादि करे जो शक्ति खे धारण कंदा आहियूं न, उहा शक्ति थोरो समय जे लाइ उन में ईंदी आहे। जे सम्झो काली देवी आहे, काली देवी जो माण्हू आह्वान करनि त काली मतिलबु विकारनि ते विजय प्राप्त करण वारी शक्ति। त सम्झो अगरि कंहिंजे अंदरि माण्हू चईंदा आहिनि काली माता अची वई, त काली मतिलबु उन समय बाबा उन्हनि खे विकार बुराइनि ते विजय प्राप्त करण जी शक्ति ॾींदो आहे ताकी वो ॿियनि जा कमु करे सघनि। ऐं उहो माण्हू उनखे सहन बि न करे सघंदा आहिनि, कॾहिं कॾहिं त कोई हिलणु लॻी वेंदो आहे, छा थींदो आहे। ऐं असां रोज़ु बाबा खे यादि करे उहो शक्ति धारण करे पंहिंजे अंदरि विकार ख़तमु था करूं, छोजी उहा निराकार रूप में न आहिनि न, त इन्हनि करे उन्हनि खे उहा शक्ति सहन न थींदी आहे। उन हिसाब सां नेगेटिविटी ऐं नेगेटिव एनर्जी बि उन्हनि ते वार करण जी कोशिशि कंदी आहे, तॾहिं त उन्हनि खे पीड़ा थींदी आहे, है न। ऐं असां रोज़ु ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे ऐं पंहिंजे विकार बुराइनि सां मुक्त था थियूं, त इहा तॾहिं त बाबा चईंदा आहिनि न, कोई कोई आत्मा त जेकी असांजी कुल जी हूंदी उनखे त योग में मज़ो ईंदो ईअं उहा, ऐं कोई कोई त वेही न सघंदा, त अंत समय सिर्फ़ु उन्हनि खे सेकेंड जे लाइ उहा शक्तिशाली स्थिति अनुभव थींदी बाबा जी, जो असां रोज़ु कंदा आहियूं। ऐं उहो हुन में ई ॻाईंदा, ओहो प्रभु मुंहिंजो भाग्य। हिन अनुभूति जे कारण उहा देह जे संबंधनि खे भुलिजी वेंदा, ख़ुदि की आत्मा सम्झंदा ऐं बाबा सभिनि खे मथे वठी वेंदा। हीअं त कोई भुलिजे न, हीअं त कोई ॻाल्हियूं भुलिजे न, लेकिन असांजी पावरफुल आत्मिक स्थिति हूंदी तॾहिं असां उन्हनि खे बि बाबा जो अनुभव कराए सघंदासीं, तॾहिं उहो बि ख़ुदि जो सभु कुझु भुलिजी करे ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा सां गॾु हली वेंदो। त बाबा चवनि था इहा अंतिम स्टेज, लेकिन असांखे हाणे खां ई उन स्थिति में रहणो आहे। त अंत में हीअं आत्मायूं पंहिंजे देह जे संबंधनि जी स्मृति जो त्याग करे ॾींदियूं, छोजी भाग्य जे अॻियां त्याग करण बि अति सहज आहे न। हाणे बि ॾिसो कई माण्हू हूंदा आहिनि न, कोई ज्ञान में ईंदा आहिनि न, त जल्दी सभु कुझु भुलिजी वेंदा आहिनि। शुरू में जॾहिं साकार में बाबा आया त कीअं सभु एॾो जल्दी भॼी करे सभु छॾे करे आया। ऐं हाणे बि कॾहिं कॾहिं कोई थींदो आहे न कि जल्दी कुझु वैराग्य अची वेंदो आहे, छोजी उन्हनि खे न उहा अनुभूति थी वेंदी आहे आत्मा परमात्मा, मतिलबु मां आत्मा निराकार बाबा निराकार। देही अभिमानी स्थिति जे कारण वो देह जे संबंधनि खे जल्दी भुलिजी वेंदी आहे। या जे बि दीदी उनखे दृष्टि ॾींदी आहे न, त उहो दीदी द्वारा बाबा उन्हनि खे ॾाढी शक्ति ॾेई छॾींदो आहे। दीदी जी बि देही अभिमानी स्थिति या न बि हुजे त बाबा खे अगरि तव्हां कंहिंसां कमु कराइणो हूंदो त बाबा बि शक्ति ॾेई करे उनखे जल्दी बंधननि सां छुड़ाए छॾींदो आहे। त अंत में हीअं सभु फटाफट छॾे करे ऐं हली हलंदा। तव्हां सभु बि हिन सहज त्याग भाग्य खे वठणु चाहींदा आहियो या ॾियण वारा ठहिणु चाहींदा आहियो? ईअं त न सोचंदा आहियो कि असां वर्षनि जी महिनत सां त अंत समय सहज त्याग भाग्य वारा ठही वञूं। छा पसंदि आहे? हाणे ख़ुदि जी महिनत सां त्याग करणु सहज आहे या कंहिंजी दृष्टि द्वारा अंत में असां सभु कुझु भुलिजी वञूं, भाग्य प्राप्त थिए, उहो पसंदि आहे, है न। जेको महिनत कंदो न देही अभिमानी स्थिति में थी करे सभु कुझु त्याग करण जो ऐं भाग्य पाइण वारो, उहो वारिस क्वालिटी हूंदी आहे, है न। ऐं अगरि असां सोचंदा आहियूं कि न हिन दीदी जी हिन फलानी जी दृष्टि वठूं, कई माण्हू त ईअं कंदा आहिनि, उन्हनि खां महिनत न पुॼंदी आहे न, त सोचंदा आहिनि दीदी तव्हां ई दृष्टि ॾेई छॾो, दीदी
मूंखे ईअं कमु करे छॾो, त वो वारिस क्वालिटी न आहे, उहो उन्हनि जी प्रजा या पोइ कोई अहिड़ी क्वालिटी वारी हूंदी। ऐं अगरि तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करियो, बाबा जीअं असांखे विधियूं ॿुधाईंदा आहिनि उहो हलंदा रहंदव त तव्हां वारिस क्वालिटी में अची वेंदा। ज्ञान त ॾिसो, तव्हां बि कंहिंखे मुरली ॿुधायो, कोई बि ॿुधाए सघंदो आहे। इन जो मतिलबु इहो थोरी की असां उन्हनि जी प्रजा ठाहींदासीं, है न। कई माण्हू न हिन करे बि कंहिंसां मुरली न ॿुधंदा आहिनि, सोचंदा आहिनि असां हिननि जी प्रजा न ठही वञूं। ईअं थोरी प्रजा ठहींदी आहे। हीअ त बाबा जी मुरली आहे न, असां बाबा जी मुरली ॿुधी सोचे करे ॿुधंदा आहियूं। पोइ जो जेतिरो पुरुषार्थ कंदो हुन अनुसार पद पाईंदो न, है न। तव्हां पंहिंजो ॿुधी करे बाबा खे यादि करे पुरुषार्थ करो, त सहज त्याग ऐं भाग्य वठणु चाहींदा आहियो अंत में, या हाणे महिनत करे प्राप्त करणु चाहींदा आहियो, छा पसंदि? कोई के माण्हू चवंदा आहिनि हरे अंत में ॾिसंदासीं, जो हूंदो ॾिठो वेंदो। अंत में सहज अनुभव ज़रूरु कंदा, लेकिन समय त 1 सेकेंड जो ई हूंदो न, वो प्राप्ति बि उन अनुसार थींदी। बाबा चवंदा आहिनि 1 सेकेंड 1 साल जे बराबरि। त बाबा चवनि था अंत समय थोरो ई समय अनुभव कंदव न, जेतिरो थोरे समय जी पहचान ओतिरे ई थोरे समय जे लाइ प्राप्ति बि थींदी। तव्हां सभु बहुत काल जा साथी आहियो, त बहुत काल जो राज्य अधिकारी ठहो न, थोरे समय जे लाइ थोरी ठहिणो आहे। अंत जी कमज़ोर आत्माउनि खे महादानी वरदानी ठही अनुभव जो दान ऐं पुण्य करो। हाणे असां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि असां ॿियनि खे ॾेई सघूं, है न। त बाबा चवनि था अंत में कमज़ोर आत्माउनि खे महादानी वरदानी ठही अनुभव जो दान ऐं पुण्य करो। ये सेकेंड जी शक्तिशाली स्थिति द्वारा कियल उहो पुण्य अधु कल्प जे लाइ तव्हांखे पूजनीय ऐं गायन योग्य ठाहे छॾंदो। अगरि तव्हां हाणे अगरि तव्हां महादानी वरदानी ठही करे अगरि ॿियनि खे तव्हां मुक्ति ॾियाराई, जीवन मुक्ति ॾियाराई, सहयोगी ठही करे, त तव्हां अधु कल्प गायन ऐं पूजनीय आत्मा ठही वेंदो। त ॿुधायो तव्हांखे छा खपे? बसि बाबा त पंहिंजो भाग्य लिखण जी कलम असांजे हथ ॾेई छॾी अथई। बाबा सिर्फ़ु सेखारीनि था हीअं ए लिखिबो आहे, हीअं बी लिखिबो आहे, हीअं सी लिखिबो आहे। कलम तव्हांजे हथ में आहे, हाणे लिखो वई जो लिखिणो अथव। त बाबा बि असांखे कलम ॾेई छॾी अथई कि जो हीअं कंदो उहो पूजनीय ठहींदो, जो हीअं कंदो उहो एतिरो समय राज्य अधिकारी ठहींदो, हीअं पूजा थींदी हुनजी, जो कंदो सो पाईंदो। छो जे अंत काल में आत्माउनि जे अंतिम समय में तव्हां संपूर्ण आत्माउनि द्वारा प्राप्ति जे अनुभव और संपूर्ण स्वरूप जे प्रत्यक्षता जो संपन्न स्वरूप, ये अंतिम अनुभूति संस्कार खणी वेंदियूं। मतिलबु अंत समय तव्हां द्वारा उन्हनि खे जो बि साक्षात्कार थींदो न, भई असां त बाबा देही अभिमानी स्थिति में स्थित थी करे बाबा जी यादि में जो तव्हां अंत समय माण्हुनि तव्हांखे जंहिं बि रूप में ॾिठो, चाहे काली रूप में, दुर्गा रूप में, हनुमान रूप में, गणेश जे रूप में, संपन्न स्वरूप लक्ष्मी जे रूप में, जंहिं बि रूप में माण्हुनि तव्हांखे ॾिठो, उहा अंतिम तव्हांजो दर्शन करे उहो मुक्ति खे प्राप्त थींदो। ऐं जॾहिं हेठि ईंदियूं न त ओड़ो ई चित्र तव्हांजो ठाहे करे तव्हांजी पूजा कंदियूं। सिंपल आहे न। त बाबा चवनि था कि अंतिम काल में आत्माउनि जे अंतिम समय में तव्हां संपूर्ण आत्माउनि द्वारा प्राप्ति जे अनुभव ऐं संपूर्ण स्वरूप
जे प्रत्यक्षता जो संपन्न स्वरूप ये अंतिम अनुभव जो संस्कार खणी करे आत्मायूं वेंदियूं अधु कलाक जे लाइ पंहिंजे घर में विश्राम कंदियूं। पोइ जे अगरि बाबा जो थोरो बि ज्ञान ॿुधो आहे त उहो तव्हांजी प्रजा ठहींदी अची करे, ऐं जे बाबा जो ज्ञान न ॿुधियो आहे लेकिन तव्हां द्वारा उन्हनि खे मुक्ति मिली त तव्हांजा भगत ठही ईंदा। उन ॾींहुं बाबा चई न, मधुबन में सिर्फ़ु सतयुगी आत्मा ई न ईंदियूं आहिनि, त्रेता युगी तव्हांजा भगत बि ईंदा आहिनि। मधुबन में भगत आत्मायूं बि ईंदा आहिनि जेके बाबा सां कोई लेन देन न आहे। उहो त बसि या मधुबन में या तव्हां सां मिलण या सेंटर ते सभु, अगरि तव्हां सां कोई मिलंदो आहे, तव्हां सां मिली करे कंहिंखे सुठो लॻंदो आहे, तव्हां अगरि उन्हनि खे सुठी सुठी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियो, कुझु राय सलाह ॾींदा आहियो, लेकिन उहो बाबा खे यादि, बाबा शब्द ते ईअं चईंदा आहिनि मूंखे पतो न आहे, मूंखे त तव्हां सां सुठो लॻंदो आहे, त उहो तव्हांजी भगत आत्मायूं आहिनि, है न। त उहे भक्ति जा संस्कार खणी वेंदियूं, तव्हां द्वारा उन्हनि खे सुठो लॻंदो। त बाबा चवनि था अंतकाल जो अंतमती सो द्वापर में भगतपन जी गति में अर्थात श्रेष्ठ भगत माला जी शिरोमणि आत्मा ठही वेंदियूं। कोई विश्व अधिकारी जे रूप में ॾिसंदा, कोई प्रजा ठहिण जे संस्कार कारण तव्हांजे राज्य में प्रजा ठही वेंदी, कोई अति पूज्य स्वरूप में तव्हांखे ॾिसंदा त तव्हांजा भगत ठही वेंदा। अगरि कोई तव्हांखे विश्व राज्य अधिकारी जे रूप में ॾिसनि था त उहो तव्हांजी प्रजा ठहींदी, ऐं कोई अगरि तव्हांखे अति पूज्य स्वरूप में ॾिसनि था, मतिलबु तव्हांजो पोइ ॾाढो मान कंदा आहिनि, तव्हांजी इज़त रखंदा आहिनि, तव्हांजा हर शब्द उन्हनि खे सुठो लॻंदो आहे, भले करे न पाइनि लेकिन तव्हां सां प्रेम आहे उन्हनि जो, है न। भगत भले चईंदा आहिनि, कंदा थोरी आहिनि, लेकिन प्रेम हूंदो आहे न त उहो भगत आत्मा ठहींदी। अहिड़ी श्रेष्ठ स्थिति जे स्थिति द्वारा एतिरी सिद्धि खे पाईंदा आहियो, अहिड़ी श्रेष्ठता जो अनुभव कंदा आहियो, संकल्प जे खज़ाने जे महत्व खे ॼाणंदे हुए श्रेष्ठ संकल्प जी शक्ति जमा करो। हाणे संकल्प जी शक्ति जमा करो, मतिलबु ॾिसो तव्हांखे हाणे कोई वीचार आयो, चेक करो इहे वेस्ट आहे या कम जो आहे, कम जो न आहे त बिंदी लॻायो। अगरि सम्झ में बि नथो अचे त हर संकल्प बाबा खे ॾींदा वञो, है न। फालतू वीचार अचनि था त चेक करो, स्टॉप करो, ये संकल्प जी शक्ति खे जमा करो। कोई सुठो वीचार अचे थो त उनखे कर्मनि में लायो, त शो जी संकल्प जे खज़ाने जे महत्व खे ॼाणंदो त श्रेष्ठ संकल्प जी शक्ति सां असां पूरी विश्व जी सेवा करे सघंदा आहियूं। सम्झो अंतिम स्टेज छा आहे। बाप दादा बि त आवाज़ सां परे वेंदा आहिनि ऐं आवाज़ में ईंदा आहिनि न, त प्रैक्टिस करो आवाज़ में कमु अचण जी, त आवाज़ सां परे जी स्थिति स्वतः ई आकर्षित कंदी। हाणे असांखे ये फालतू ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। ॾिसो हाणे त सफ़ाइयूं बि कंदा हूंदा, त सफ़ाइयूं करण में त वैसे ई केॾो माण्हू, त तव्हां निमित मात्र करो। एॾो शोर शराबो, एॾो सोचणु करणु, जेतिरो तव्हां लाइट कंदव न ओतिरो माण्हू बि लाइट थींदा वेंदा। छो अॼुकल्ह माण्हुनि खां पुॼे नथो, सभिनि जे शरीरनि जी हालति ॾिसो। हाणे पहिरियों जीअं सफ़ाई थोरी करे सघंदा आहिनि माण्हू, न। तंहिंखां त हर ॿी महीने में सफ़ाई करो, केरु थो चए।
हर महीने में पंहिंजे घर जी दीवारियूं पोचे छॾो, पंखा साफ़ करो, जाला साफ़ करो, हर ॿी महीने में हिकु कबर्ड साफ़ करो, थी वई सफ़ाई, है न। फालतू में माण्हू एॾो हिकु समय एॾो कुझु कंदो, वरी हिन समय त त्योहार बि एॾा, शोर शराबो बि एॾो थींदो आहे, ॿारनि जी बि छुटी हूंदी आहे, न माण्हुनि जो त, ऐं पैसा बि एॾा लॻंदा आहिनि, करण वारा के माइनि खे सॾु कराईंदा, त हाणे एॾो टेंशन करे कुझु न करो। तव्हां लाइट रहंदव न, छोकी असां बाबा जा हैंड्स आहियूं। असां जेतिरो इन त्योहारनि खे लाइट कंदा वेंदव न, ओतिरो तव्हांजा वाइब्रेशन दुनिया में पहुचंदा, त माण्हू बि लाइट कंदा। न त ॾिसो हर जॻह पाणी आहे, बाढ़ आहे, है न। माण्हू चईंदा असां इहे कंहिं वटि पैसो आहे, कंहिं वटि न आहे। अगरि असां हीअं कंदासीं, हा दिवाली आहे, इहो करो उहो करो, जीअं भक्ति में माण्हू कंदो आहे, त असांजा वाइब्रेशन माण्हुनि वटि पहुचंदा, त उहो बि सोचंदा असां बि हीअं करूं। पैसो आहे न, प्रकृति अहिड़ो रूप थी ॾेखारे, माण्हू भॼनि था टिकाणा मंदर अलाए काॾे तीर्थनि ते, पोइ वञी मरी था वञनि, पोइ माण्हू भॻवान खे था चवनि। त हाणे हिकदमि लाइट, हाणे जेतिरो असांजी स्थिति परमधाम में बाबा वटि रहंदी न ख़ुदि के आत्मा, ओतिरो माण्हू बि न भक्ति जे उन सां उपराम थींदा वेंदा। हीअ त भक्ति आहे न। चलो तव्हां दुनिया जे हिसाब सां चलो सफ़ाई करो था, लेकिन उहो जो पहिरों वारी फीलिंग हुई न, उहा न अचणी खपे। निमित मात्र करो, ठीकु आहे, हा भई असांखे करिणो आहे, छोजी माण्हू चवनि न, मन में बाबा जी यादि रहे, शांति रहो, जेतिरो थी वियो सुठो आहे, न थियो हल ठीकु आहे, पोइ करे वठंदासीं। त हीअं धीरे धीरे न पंहिंजे पाण खे जेतिरो असां हिन त्योहारनि सां उपराम थींदा वेंदासीं न, बाबा जी यादि में रहंदासीं, ओतिरो दुनिया में वाइब्रेशन फैलंदा, त माण्हुनि जो बि हिन भक्ति सां वैराग्य ईंदो। न त ॾिसो हर जॻह त पाणी आहे, माण्हू ज़बरदस्ती वञनि था वैष्णो देवी, हेॾे होॾे, केॾो दुख आहे। त बाबा चवनि था कि हाणे धीरे धीरे ख़ुदि खे उपराम कंदा वञो, दुनियादारी में अचो, कर्म करो, वापसि परमधाम वरी अचो। जीअं पहिरों हुयो न, हा भई दिवाली ते नया कपिड़ा वठिणा आहिनि, इहो करिणो आहे, उहो करिणो आहे, हाणे उहो न हुजिणो खपे। हा ठीकु आहे, वरितो त ठीकु आहे, न वरितो त अरे आहे नयो, कोई ॻाल्हि कोन्हे, ॿियो पोइ वठी वठंदासीं, ठीकु आहे। त इहे ख़ुदि खे उपराम कंदा वेंदा, त उहो वाइब्रेशन फैलंदा। बाबा चवनि था त प्रैक्टिस करो, आवाज़ में कम अचण जी, त आवाज़ सां परे जी स्थिति स्वतः ई आकर्षण करे, जेतिरो थी सघे न हाणे मुख सां आवाज़ में घटि अचो। बाबा चईंदा न, मन सां संकल्प सां ई कमु करो। पहिरियों गेट त आवाज़ सां परे वञण जो खुलंदो, त गेट खुलण जो उद्घाटन कॾहिं कंदो, जॾहिं असां आवाज़ खां परे वेंदासीं, परमधाम में निराकारी स्थिति में सिखी करे हर कर्म कंदासीं। त हिकु ॾींहुं जीअं माण्हू न खाइण जो व्रत रखंदो आहे न, ईअं तव्हां करे ॾिसो, कम से कम सुबुह जो 4 खां 8 ताईं, है न, ईअं करो। विच विच में अगरि तव्हांखे सॼो ॾींहुं, त विच विच में शांति रहण जो अभ्यास करो। अगरि तव्हां सुबुह अमृत वेला उथंदा आहियो, त इहा 4 खां 8 ताईं अंतर्मुक्त स्थिति, आवाज़ में न अचो, न त कोई टाइम सॼे ॾींहं में फिक्स करो, हुन में तव्हां आवाज़ में न अचो। अगरि सॼो ॾींहुं करे सघंदा आहियो, ॾींहुं फिक्स करे छॾो, लेकिन रोज़ रोज़ प्रैक्टिस कंदा त सुठो आहे। सुबुह खां 4 खां 8 ताईं त ज्यादा कम हूंदो न आहे,
अगरि हूंदो हूंदो तव्हांखे त कभी कोशिश करो। कई बार न त फालतू ई ॻाल्हाईंदा आहिनि, ज़रूरत न हूंदी आहे। ये नोट करो, फोन ते बि अगरि असां हिकु बार अगरि असां अटेंशन रखंदासीं न त असांखे नोट थींदो की मां इहो फालतू थी ॻाल्हायां। त बाबा चवनि था त गेट खुलण जो उद्घाटन कॾहिं कंदा। ॿियो त उद्घाटन ॾाढा कया आहिनि मधुबन में, हिन जो उद्घाटन बाप दादा अकेला कंदा या साथ में कंदा? त तयार आहियो? अच्छा, पोइ ॿिए बारी हिन जो हिसाब वठंदा बाप। हिसाब त वठिणो पवंदो न। त हाणे आवाज में न अचण जो अभ्यास कजो त बाबा तव्हांजी रिज़ल्ट ॾिसंदा। अच्छा, अहिड़ा सदा सर्व सिद्धि स्वरूप आत्माउनि खे संकल्प शक्ति द्वारा सर्व जी श्रेष्ठ कामनाउनि खे पूर्ण करण वारा स्व जी संपन्न दर्पण द्वारा सर्व आत्माउनि के निजी स्वरूप दिखाइण वारा बाप के प्रत्यक्ष करे सर्व शक्तियुनि जे वरदानी स्वरूप पुण्य आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। टीचर्स सां बाबा ॻाल्हाइनि था, ॾिसो इहे बि तव्हां समान अभ्यास करे सघंदा आहियो। बाबा खे यादि करे संकल्प करो, मां सिद्धि स्वरूप आत्मा आहियां। संकल्प शक्ति द्वारा सर्व जी श्रेष्ठ कामनाएं पूर्ण करण वारी आहियां। स्व जे संपन्न द्वारा ॿियनि खे आत्मिक स्वरूप जो अनुभव कराइण, बाप के प्रत्यक्ष करे सर्व शक्तियुनि जे वरदानी आत्मा आहियूं, पुण्य आत्मा आहियूं। टीचर्स सां गॾु बाप दादा ॻाल्हाइनि था, इहे सेवाधारी ग्रुप आहे। टीचर्स न, सेवाधारी आहिनि। है न, काथे काथे टीचर चईंदा आहिनि त कंहिंखे अहंकार अचे, हिन करे बाबा चईंदा आहिनि टीचर सम्झे मां सेवाधारी। टीचर्स त सेवाधारी आहिनि, बाप बि सभिनि खां पहिरियों सेवाधारी ठही करे सभिनि खां वॾे ते वॾो टाइटल बाबा पंहिंजे मथां वर्ल्ड सर्वेंट जो रखियो अथईं। वर्ल्ड सर्वेंट त जीअं बाबा जो टाइटल आहे ॿारनि जो बि आहे। सेवादारी सम्झण सां स्वतः ही निर्विघ्न थी वेंदो। अगर तुमके सेवादारी समझना है तो सेवादारी में कोई अहंकार ना है। तुमके सेवादारी समझो त छा थी वेंदो? निर्विघ्न। शुद्ध सेवादारी केरु हूंदो आहे? त्यागी तपस्वी। सेवादारी सां गॾु त्यागी ऐं तपस्वी आहे। जाते त्याग ऐं तपस्या आहे उते भाग्य त हुननि जे अॻियां दासी जे समान ईंदो ई आहे। है ना, जाते त्याग और तपस्या है उते भाग्य उन्हनि जे अॻियां दासी जे समान। असां कुझु त्याग कयो आहे? कुझु त्याग कयो आहे? तव्हां लहसुन प्याज न खाईंदा, ॿाहिरनि जो न खाईंदा, कुझु ईअं त्याग कयो आहे की प्राप्ति थी? बाबा जी हर श्रीमत में असां कुझु धारणा करण लाइ त्याग थोरी कयो, प्राप्ति केॾी आहे न। पहिरियों लॻंदो हुयो लहसुन प्याज खाईंदा हुआसीं त केॾी स्मेल हूंदी हुई, लेकिन पहिरियों लॻंदो हुयो, हाणे जेका लहसुन प्याज न खाईंदा आहिनि न उहो अगरि लहसुन प्याज वारे वटि वेहींदो न हुनखे ॾाढी बदबू ईंदी, नक में जीअं तेज सहन ई न, मतिलबु सुठी न लॻंदी आहे न। असांखे ईअं न, ईअं त इग्नोर, इन सां बि न्यारो थियणो आहे छो घर गृहस्थी में ॿिया माण्हू खाईंदा हूंदा या हुननि सां गॾु वञण जे समय त ईंदी आहे न, ईंदी आहे, लेकिन असां हिन सां बि न्यारा थी वञूं, न त तव्हां दुनिया में रही न सघंदा। पर असां हुनखे ॾिसूं कि असां इहो त्याग थोरी कयो आहे, इहो त प्राप्ति थी आहे।
त बाबा चवनि था सेवाधारी मतिलबु त्यागी तपस्वी। जाते त्याग तपस्या आहे उते भाग्य त उन्हनि जे अॻियां दासी जे समान। त सभी सेवाधारी आहियो, टीचर ठही करे न रहनि, सेवाधारी ठही करे रहनि, न त छा थींदो? अगरि तव्हां पंहिंजे खे टीचर सम्झो त अचण वारो थोरो बि अॻियां वधंदो त उहो बि पंहिंजे खे टीचर सम्झण लॻे। जेका स्टूडेंट अगरि थोरा बि अॻियां वधंदा त उहो बि टीचर सम्झण लॻे। टीचर सम्झण सां सूक्ष्म में कामना उत्पन्न थींदी आहे कि कोई गति मिले, कोई स्थान मिले, है न? खुद खे टीचर सम्झंदा त लॻंदो आहे न असांखे बि कोई गति मिले, कोई सेंटर मिले, कोई सॾु कराए, कोई असांखे बि ईअं मान सम्मान ॾे, मूंखां छो न पुछनि। त इहे बि माया जो वॾो विघ्न आहे। टीचर आहियां त सीट खपे, मान खपे, शान खपे। सेवाधारी ॾियण वारा हूंदा आहिनि, वठण वारा न हूंदा, है न? सेवाधारी ॾियण वारा, वठण वारा न हूंदा। त जीअं तव्हां निमित आत्माएं हूंदव वैसे ॿिया बि तव्हांखे ॾिसी करे सेवाधारी सदा रहे। पोइ चारों ओर त्याग तपस्या जो वातावरण रहे, जाते त्याग तपस्या जो वातावरण होते सदा निर्विघ्न जी स्थिति आहे, विघ्न विनाशक जी स्थिति। त ॾिसो कॾहिं बाबा टीचर्स चईंदा आहिनि टीचर सम्झो त नशो चढ़े, मां बि बाप समान टीचर आहियां, लेकिन बाबा टीचर सां गॾु खुद खे वर्ल्ड सर्वेंट बि सम्झंदा आहिनि। ईअं न कि बाबा टीचर आहे त सुठी गद्दी ते वेही रहनि, है न? बाबा टीचर सां गॾु हुन हिसाब सां सेवा बि कंदा। त इन करे बाबा असांखे यादि ॾियाराइनि था कि टीचर न सम्झो, खुद की सेवाधारी सम्झो। त सभी सेवाधारी आहियो। टीचर चइण सां स्टूडेंट चईंदा असां बि घटि न आहियूं। सेवाधारी चइण सां सभु नंबर 1 स्टेज, नंबर 1 बि आहियो त हिक ॿिए सां घटि बि न आहियो। त नाम ई पंहिंजो सेवाधारी सम्झो। सभु सेवाधारी सॼे विघ्न जी जड़ आहे पंहिंजे खे टीचर सम्झी करे स्टेज वठो, न? काथे काथे थींदो आहे टीचर अगरि सोचो कि उते कोई वॾी दीदी हूंदी, हू सोचदी मां वॾी टीचर आहियां, त काथे काथे नंढे ते हुकुम बि हलाईंदी, काथे काथे स्टूडेंट्स ते बि हुकुम हलाए सघंदा आहिनि कि मां टीचर आहियां। ईअं अगरि टीचर सम्झे मां बि सेवाधारी आहियां त हुन खां नंढी भेण बि सम्झनि मां बि सेवाधारी आहियां। टीचर कॾहिं खुद ई झाड़ू पोछो करे सेंटर जो छा आहे, भले वॾी दीदी बि हुजे ते मां सेवाधारी आहियां, खुद ई रोटी ठाहे, खुद जा कपिड़ा धोए, त नंढियूं बि सिखनि, है न? त ईअं ई कोई थोड़ी वॾो थी वेंदो आहे। त ये खुद खे सेवाधारी, अंत ताईं खुद खे सेवाधारी सम्झो। भले तव्हां घर गृहस्थी में बि आहियो त बि सम्झो असां सेवाधारी आहियूं। छो जे काथे काथे इअं बि तव्हांखे अची सघंदो असां त गृहस्थी आहियूं, असांखे त बाबा ईअं ई चयो अथई, न तव्हां घर गृहस्थी वारा बि ट्रस्टी आहियो, सेवाधारी आहियो। तव्हांखे घर में ई सिर्फ़ु इअं पंहिंजो ई कम में बिज़ी न रहो। हिन समय असां वर्ल्ड सर्वेंट आहियूं न, त तव्हांखे थोरो घर जे कम जे अलावा बि कुझु नज़र ईंदो, दैनिक संबंधनि जे अलावा बि कुझु तव्हांखे अलॻि लॻंदो जॾहिं तव्हां खुद खे सेवाधारी सम्झो कि मां हिन सृष्टि ते हाणे हिन सृष्टि जी सेवा करणु आहियां, मनुष्य आत्माउनि जी, प्रकृति जी, यूनियन जी। जॾहिं तव्हां इहो वीचार कंदव न तॾहिं त तव्हांखे संकल्प ईंदो ॿियनि जो भलो करण।
न त ख़ुदि जे शरीर में खाइण पीअण में ख़ुदि जे परिवार में माण्हू घुसी आहे। चेक करो केतिरो समय तव्हांखे सॼो ॾींहुं लॻंदो आहे मां केरु आहियां, कि अञा ताईं ख़ुदि खे साधारण ई सम्झंदा आहियो मां फलाणी मां आहियां ज़ाल आहियां धीअ आहियां भेण आहियां। न तव्हां आत्मा आहियो, वर्ल्ड सर्वेंट जा ॿार, तव्हां बि वर्ल्ड सर्वेंट आहियो। है न, टीचर चइण सां टीचर सम्झी करे ये विघ्न जी जड़ आहे। ख़ुदि खे टीचर सम्झण जी काथे काथे विघ्ननि जी जड़ हूंदी आहे। छो जो टीचर खे स्टेज खपे, मान खपे, सम्मान करने खपे। वो फॉलो टीचर कंदा, अगर ख़ुदि खे सेवादारी सम्झंदा त फॉलो टीचर कंदा, फॉलो फादर न कंदा। है न, काथे काथे माण्हू ईअं ख़ुदि खे टीचर सम्झो, ईअं खपे न असांखे भाषण करण जो मिले, त काथे काथे स्टूडेंट टीचर खे फॉलो करण लॻी पए, पोइ बाबा खे फॉलो न कंदा आहिनि। वृद्धि त पायो था, पोइ वृद्धि सां गॾु गॾु विधि पूर्वक वृद्धि खे पाईंदा आहिनि। विधि घटि आहे अॼुकल्ह, त विधि ॾाढा ई घटि थी विया न। पहिरियों जीअं साकार में जो हुयो, पोइ अव्यक्त में जो हुयो, हाणे त सभु पंहिंजी पंहिंजी हिसाब सां हलनि था। लेकिन तॾहिं त सभिनि खे सेम मुरली मिलंदी आहे न। तव्हां बि उहो ई मुरली सेम पढ़ो या ॿुधो, तव्हां बाबा जी श्रीमत ते हलंदा हलो, विधि सां हलो त वृद्धि थी। विधि घटि हूंदी आहे त वृद्धि में विघ्न ज्यादा हूंदो आहे, त विधि संपन्न वृद्धि खे पाइण वारा ठहो, महिनत सुठी करो था। पार्टियुनि सां गॾु बाप दादा ॻाल्हाइनि था, सदा सुख जे सागर बाप जी स्मृति में रहंदे हुए स्वरूप जो अनुभव कंदा आहियो। मां सुख सागर बाप जी संतान सुख स्वरूप आहे। छो जो सुख सागर जा ॿार आहियूं त जीअं बाप सुख सागर आहियो त तव्हां बि सुख स्वरूप आहियो न, मास्टर आहियो न। त सदा सुख जी दुनिया में रहंदे सदा सुख स्वरूप आहियो, मास्टर आहियो न, कॾहिं दुख जी लहर त न ईंदी आहे। हाणे त कोई दुख जी लहर न ईंदी, ईंदी आहे चेक करो कंहिं ॻाल्हि जो दुख आहे तव्हांखे, अगरि अञा बि कंहिं ॻाल्हि जो दुख आहे त बाबा खे ॿुधाए करे ख़तमु करो। न त अंत समय ते माण्हू कोई न कोई दुख जे कारण तड़पदा, त तव्हांखे बि हुन लाइन में अचिणो पवंदो। पोइ बाबा तव्हां द्वारा ॿियनि खे कीअं मदद कंदो, जॾहिं असां सभु दुखनि खे भुलिजी, सभु पुराणी ॻाल्हियुनि खे भुलिजी सदा संपन्न स्वरूप रहंदासीं, संपूर्ण रहंदासीं। कल्ह बाबा चई न अंत में जॾहिं असांजी उहा संपन्न संपूर्ण स्टेज हूंदी, तॾहिं त असां ॿियनि खे बि शक्ति ॾेई करे उन्हनि जी ॻाल्हियुनि खे भुलिजाए सघंदासीं न त वञो दुनिया में कंहिंसां ॻाल्हायो, सालो पुराणी ॻाल्हियूं दिमाग़ में आहिनि, वो सोचे सोचे माण्हू डिप्रेशन में आहे, मथो सूर। अगरि असां बि उन ई ॻाल्हियुनि खे सोचे करे हाणे हुन में रहंदासीं त असां उन्हनि खे कीअं शक्ति ॾेई सघंदासीं कि उहे भुलिजी वञनि। जॾहिं तव्हां भुलिजंदव तॾहिं त हुननि खे शक्ति ॾेई सघंदव न। चाहे दुनिया में केतिरो बि दुख शांति जो प्रभाव हुजे, न दुनिया में बि कॾहिं हाणे ॾिसो कोई माण्हू चवंदो आहे इन सां ईअं थियो, इन सां ईअं थियो, कोई बि तव्हांखे कंहिंजी बि दुख जी ॻाल्हि ॿुधाए न, तव्हां बसि बाबा खे यादि करे उन्हनि खे सकार ॾींदा करो, बसि उनजो दुख बि न करो, अरे वीचारे सां ईअं न, उन्हनि खे सकाश ॾेई उहो बि भुलिजी वञनि, उहो बि सुख स्वरूप थी। त दुनिया में बि दुख शांति जो जेको प्रभाव आहे उहो असां ते न अचे, एतिरो न्यारो प्यारो थी
श्री तव्हां सुख जे सागर सां गॾु आहियो न, इहे सदा सुखी सदा सुखनि जे झूले में झूलण वारा पंहिंजे खे अनुभव कंदा आहियो। संकल्प में बि दुख न, दुख जो संकल्प अचण बि मास्टर सुख जी सागर ॿारनि जे लाइ न आहे। बाबा जी चईंदा आहिनि अपवित्रता जी अविद्या थी वञे। ईअं दुख छा थींदो आहे उहो बि असांखे पतो न हुजे। श्री तव्हां दुख जी दुनिया सां किनारो करे हाणे संगम ते अची विया, किनारो छॾे चुकिया आहियो न, छॾियो आहे कि अञा दुख जी दुनिया में आहियो। चेक करो, दुख जी दुनिया छॾे आया आहियो या अञा ताईं हुन दुनिया जी ॻाल्हियूं ॿुधी। कॾहिं कॾहिं कोई न्यूज़ ईंदी आहे न, कोई ख़बर माण्हू ॿुधंदो आहे त दुखी थी वेंदो आहे कि ॾिसो दुनिया में छा थो थिए। त तव्हां सभु दुख जी दुनिया खे छॾे आया आहियो न, कोई रस्सी बंधी हुई त न आहे न। चेक करो सुठी रीति, सुठी रीति चेक करे बाबा खे सभु ॾेई छॾिजो। सभु रस्सियूं टुटी वियूं आहिनि। जॾहिं सभु रस्सियूं टुटी वियूं त सुख जे सागर में सदा लहराईंदा रहंदा। हिक सां ई रस्सी जुड़ल हुजे बाबा सां बस, त सदा सुख जे सागर में लहराईंदा, सुख जे झूले में लहराईंदा रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।